सुल्तान साहब ये जो है वक्त मां अगों जो पुछण चाहियो तव्हां खां त असांजे ज़िले शिकारपुर में बिलखुसूस पूरी सिंध में भी पर बिलखुसूस असांजे ज़िले शिकारपुर में 6 साहबी 7 साहबी अहिड़ा नज़र अचनि था जिन ते FIRs आहिनि। दुर्दागा उनजो फर्ज़ंद बि आहे, तव्हां उहो जावेद राव जो आहे, होॾो हे जेको आहे गड़ियासीन जा 2 दोस्त आहिनि, शफ़ीक महरा कादिरदाद महरा। उन खां अलावा हाणे वाक़ियो थियो साईं वहीद बिरोई साहब खां फुर्ती असांजो जेको आहे सोशल मीडिया प्रेस क्लब उतां चोरी थियल आहे उहा हिन वक़्त ताईं न मोटी आहे। मतिलबु जे मुख़्तलिफ़ सहाफ़ी दोस्त असांजा इलाही सारा क्राइसिस ऐं मसाइल जो शिकार आहे। तव्हांजो सहाफ़ती तंज़ीमूं छो ख़ामोश आहिनि हिन हवाले सां, या असांजा एक्टिव जेके सहाफ़ी आहिनि सीनियर सहाफ़ी आहिनि उहे बि इन मसाइल जी तरफ़ जेको आहे सोल्यूशन जी तरफ़ तवजो नथा ॾियनि। सहाफ़ी जे ॿांह ॿेली थियण जे लाइ तयारु न आहे। कमांडो साहब रियली तव्हां अहम सवाल कयो। इन सवाल जो जवाब हीअं आहे त जेके बि तव्हां 5-8 FIR ॿुधायूं उन्हनि समूरनि FIR में हर FIR जो पंहिंजो पस मंज़र आहे। रज़ाक बोए खां आगाज़ कयो, 2 खूननि में उनखे नामज़द कयो वियो। उन में सहाफ़ती तंज़ीमनि जो या प्रेस क्लबनि जो या इवन बहस जेके एक्टिव सहाफ़ी जो मुंहिंजो किरदारु कहिड़ो रहियो उहो दोस्तनि जे साम्हूं आहे। ऐं उन किरदार जे नतीजे में शिकारपुर पुलिस जो भी जबरदस्त रिस्पॉन्स हुयो, SSP शिकारपुर जबरदस्त रिस्पॉन्स हुयो। 2 खून जो मामलो केतिरा ॾींहं गुज़री विया पोइ बि FIR न थी। पोइ कोर्ट विया, कोर्ट में 22A जेको कानूनी की शिक आहे जेको वञे तन मन अन जीअं FIR जी गुंजाइश आहे कानून में, उन खां पोइ FIR थी वई आहे। पर उनजे बावजूद बि जेका FIR थी आहे त उन अब्दुल बोई साहब सां या उनजे पुट सां पुलिस ज्यादती न कई आहे, का गिरफ़्तारी न थी आहे। बल्कि असांखे SSP शिकारपुर इहा पक ॾिनी आहे त उनजी बिल्कुलु शफ़ाफ़ इंक्वायरी थींदी। वहीद साहब सां उहा ई ॻाल्हि, वहीद बुरोई साहब जी ॻाल्हि तव्हां ज़बरदस्त कढी आहे। वहीद बुरोई साहब एक्टिव ऐं बहादुर सहाफ़ी आहे, उनखे टारगेट बणाए फुरियो वियो आहे। कमांडो पैवर साहब तव्हांजे इन प्रोग्राम ज़रिए मां इंकशाफ थो कयां, उन कुवतनि खे ॿुधाइण थो चाहियां जेके कुवतूं हक़ीक़तनि खां बेख़बर आहिनि त वहीद बुरोईअ खे उन्हनि निशानो बणायो जिन खे मां शिकारपुर जे अल्लाह वारे नाले जे हेठों हज़ारगंज चौक ते बि ललकारियो हुयो, जंहिंमें असां अली सन जतोई जो नालो बि खयो होसीं। छाकाणि त उन में हुया जतोई गैंग जा माण्हू ऐं शेख गैंग जा माण्हू, चङी गैंग जा माण्हू। जॾहिं असां उनखे वाक़ियो कयोसीं उन खां पोइ दुश्मनी पइजी वियो, छाकाणि त उन माफ़ियानि जा माण्हू वॾी बदकिस्मत सां कारो कोट पाए वकील थी कोर्ट में वेठा आहिनि। साहब जी ॿियनि जी ॻाल्हि कई, शफ़ीक महर साहब ते बि केस इन करे दाख़िल थियो। फिदा जी ॻाल्हि मां न कंदुसि त फिदा सहाफ़ी बि हुयो पर प्लस में उन कम्युनिटी सां तालुक़ रखे पियो, उन